मशरकी औरत बेनजीर साहिबा, अल्लाह ताला उनजे कमजोरी माफ़ करे, उनखे जन्नतुल फिरदौस अता फरमाए। मां नथो चवां, हिकिड़े वॾे मुफ्ती साहब ॿुधायो त असांखे चङी तरह ख़बर आहे, जॾहिं ख़ानदानी मनसूबा बंदीअ जी वॾी कॉन्फ्रेंस अंग्रेज़नि मिस्र में घुराई, तॾहिं बेनज़ीर साहब चयो त मां मशरकी औरत आहियां, मग़रबी अंग्रेज़ औरत न आहियां, मां मुसलमान माई आहियां। उतां जे मिस्र जे जामे अज़हर जे वॾे में वॾे मुफ्तीअ ॾे फोन कयईं त मूंखे सम्झा ख़ानदानी मनसूबा बंदी जाइज़ आहे नाजाइज़ आहे, दलील ॾे त मां उते दलील ॾियां। ऐं माशाअल्लाह उहा अमल बि करे वई, 3 ॿार ॼणे वई, छो त हुननि जे उसूल में लिखियल हो त 2 खां मथे न ॼणियो, माई हिकिड़ो वधाए वई। नाराज़ त न थी विया, मौलवी त नाराज़ न थी। बाबा चङा बुरा कम माण्हू कनि था, पर मौत खां पोइ हुनजी चङाईअ ते निगाह हुजे। हुजूर फरमायो, तव्हां निकाह कयो, ॿार ज्यादा ॼणियो, इन्नी उबाही बिकुमुल उमम, मां उम्मतन ते फख्र कंदुसि जो मुंहिंजी उम्मत सारे नबियन खां वॾे में वॾी उम्मत हूंदी। जंहिं नबीअ जी उम्मत वॾी, उहो नबी बि सभ खां वॾो लेखियो वेंदो।